पंहिंजे माना थे उस्ताद खान मोहम्मद चना साहब जिनके इन शेर से गुजारिश है तो अची पंहिंजे ख्यालन जो इजहार कन। उस्ताद की अजमत को तराजू में न तोलो, उस्ताद की अजमत को तराजू में न तोलो। उस्ताद तो हर दौर में अनमोल रहा है। साईंजन के इस्तकबाल में जोरदार ताड़ियों। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तो ॾिठी सूंहं जी नदी हूंदी, तो ॾिठी सूंहं जी नदी हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। उते रेत भी तती हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। थोड़ी दाना घणी दीवानी थई, थोड़ी दाना घणी दीवानी थई, जंहिंजी उस्ताद हीअ निशानी थई, सूंहं सां सिंध सां सची हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। एहतराम लाइ असांजो टाउन चेयरमैन सैयद कलंदर बख्शा साहब, असांजे चेयरपर्सन मोहतरमा हिना लाड़क साहबा, असांजो मोहतरम मेहमान साईं अली हसन जतोई साहब, आसिफ अली मंगी साहब, असांजे प्रिंसिपल गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल साईं मुमताज़ हुसैन बम्बरो साहब ऐं ॿिया मोज़िज़ उस्ताद साहिबान, साजा पटवासी ऐं मुंहिंजा नंढा प्यारा ॿार, अस्सलाम वालेकुम। जीअं त ही ॾिहाड़ा सिंध जी सक़ाफ़त जा ॾिहाड़ा